वॾे सां 10-12 कुरान कढे छॾे हा न मुंहिंजा दोस्त कुरान करीम जो अचण हक़ आहे शफ़ाअत करण हक़ आहे लेकिन कुरान सूरत कहिड़ी में ईंदो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जवाब उते ईंदो कुरान नालो छा जो आहे कुरान मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़ुबान जो नालो आहे तो बुधायो त इए केर चई सके तो त फलाणे जी जुबान हुई उन गाल्हायो भी शफात भी कई पर पाण कोन हो बुधायो छा थियो मुसलमान के छा थियो ओ मुसलमानो मुझे महबूब मुस्तफा ते कलमो पढ़ण वारो नमाज इंदिया कब्र में शफात कंदिया इहो त हक लेकिन कदे मुसलमानन के इहो भी बुधायो उहा नमाज सूरत कहिड़ी में इंदिया छा नमाज कहे वण जो नालो आ उते अची बीहंदो कहे लकड़ी जो नालो आ उते अची बीहंदो न न नमाज चेबो छा खया मुझे मुस्तफा जा हथड़ा मथे खया तकबीर तहरीमा मुझे हबीब हथड़ा बदा मुझा दोस्त रुकू किया मां मुझे हबीब गोडन ते हथ रखया इन जो नालो रुकू आ मुझे हबीब पेशानी झुकाई उन जो नालो सजदो आ ओ मुसलमान नमाज छाखे चेबो आ किरदारे मुस्तफा जो नालो नमाज आ एक्टिविटीज़ मुस्तफा जो नालो नमाज आ दुनिया जो केर अक्लमंद छा ई चई सके तो फलाणे माण्हू जो किरदार त मौजूद आ पर पाण कोन्हे को दुनिया वाला चवंदा ये कीअं थो थी सके जंहिंजे किरदार जी एतिरी ताक़त आ त उन यार जे ताक़त जो कमाल छा हूंदो नमाज भी मौजूद हूंदी कुरान भी मौजूद हूंदो रोज़ो भी मौजूद हूंदो ज़कात भी मौजूद हूंदी हज भी मौजूद हूंदो हुंदा त सभई मौजूद जेकर अलग अलग शक्लियूं ठाहे ईंदा त कहिड़ी शक्ल में ईंदा कब्र में किथे बीहंदा चओ भोलियल ही चरिया इहे सभई ईंदा नमाज छा जो नालो आ रोज़ो छा जो नालो आ ज़कात छा जो नालो आ हज छा जो नालो आ खुद कुरान छा जो नालो आ जो ज़ुबाने मुस्तफा जो नालो कुरान आ किरदारे मुस्तफा जो नालो पूरो दीन नहीं इस्लाम आ इहो फर्क है सिर्फ जो बेचारा के साधना चवन त नमाज इंदी रोज़ो इंदो असा चंदा त नमाज ऐं रोज़ो इंदो पर सूरत कहिड़ी में इंदो जो सूरत यार जी में उते अच जा ओ मुंहिंजा मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वेंदा उते अच जा ओ मुंहिंजा मदीने जा मीर जिते पंहिंजा छॾे वेंदा मिटीअ जा मण विझी मुंहं ते मिटीअ जा मण विझी मुंहं ते यार गमन में हू गॾे वेंदा उते अच जा ओ मुंहिंजा मदीने जा साईं जिते पंहिंजा छॾे वेंदा ओ मोहम्मद उस्मान तोखे मुबारक आ ओ यार कयो थई यार ओ कयो थई जेको न दुनिया में तोखे छॾींदो न क़ब्र में छॾींदो न क़यामत में छॾींदो मां अर्ज़ पे कयो वञा नुक़्ते इब्तिदा शुरू कोन कयो रब्बे कायनात फरमायो लक़द कान लकुम अल्लाह जे कुरान दे निहार त सही मुझे मुस्तफा करीम जे शान दे निहार त सही ईमान वारा रब्बे काबा पंहिंजे महबूब जे लाइ कुरान करीम में जेके सर्टिफिकेट जस्टिफाई फरमाया करीम रब जेके कुरान करीम जे अंदर मुझे महबूब के सर्टिफिकेट अता फरमाया उन जो अंदाज तनिहार मुझे रब तो फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसना
बेशक मौला तुझी ज़ात जे कलाम में त उहो ई शक न है, लेकिन मुंहिंजा दोस्त जॾहिं ॻाल्हि कबी आहे हिकिड़ी ईअं ॻाल्हि कबी आहे, ॿी ॻाल्हि ज़ोर ॾेई कबी आहे त यकीनन यकीनन हीअ ॻाल्हि सचा। मुंहिंजो ख़ुदा त बेनियाज़ आहे, काइनात खे ॿुधाए रहियो ओ काइनात वारो बेशक तहक़ीक़ मां रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे पाक कलाम में तो फरमाया त मुझे महबूब मुस्तफा करीम जी मुकम्मिल जिंदगी अल्लाह इए कोन फरमाए त मक्के वारी जिंदगी, अल्लाह इए कोन फरमाए त मदीने वारी जिंदगी, अल्लाह इए कोन फरमाए त हज वारी जिंदगी, अल्लाह जे ज़ात इए कोन फरमाए त नबूवत खां बाद वारी जिंदगी, अल्लाह इए कोन फरमाए त फलाणनि सालन वारी जिंदगी। रब्बे ज़ुल जलाल फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, मुझे सुने महबूब जी मुकम्मिल जिंदगी अमल जो बेहतरीन नमूनो। मुझे महबूब जी जिंदगी कंहिंजी जिंदगी तो ॻाल्हायो हाणे न तमामु हाणे तयारु थियो। मुझे महबूब जी अदा मूवी वारा भरे न दोस्तन खे त ख़बर मुझे महबूब जी जिंदगी, मुझे महबूब जी जिंदगी अमलन जो बेहतरीन नमूनो आहे। मुझे महबूब जो उथण अमलन जो बेहतरीन नमूनो, मुझे आका जो खाइण अमलन जो बेहतरीन नमूनो, मुझे महबूब जो वेहण अमलन जो बेहतरीन नमूनो। ओ मुसलमान भाउ अञा तोखे कीअं समझाया इए खणी समझो। ओ मुंहिंजा दोस्त ज़रूरतूं पंहिंजूं पूरियूं कर, रुगी दिल में ख्याल मुझे यार जो कर त उहे तुंहिंजूं ज़रूरतूं भी आखिरत जो तोशो बणिजी वेंदियूं। मसलन मानी खाइण इंसान जी फितरी ज़रूरत आहे न था। पानी पीअण इंसान जी फितरी ज़रूरत आहे, ॻाल्हाइण इंसान जी फितरी ज़रूरत आहे। लेकिन मुंहिंजा दोस्त जेॾी महिल मानी खाइण वारो खाई रहियो आहे, मानी खाइण वारो मानी खाई रहियो आहे, रुगी दिल में ख्याल कयई त मानी त खावां थो पर इए छो न खावां जीअं मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे। मानी त खाधई पेट त पंहिंजो भरी, ज़रूरत त हुई ज़रूरत त पूरी कई, रुगी दिल में ख्याल कयई इए खावां जीअं मुझे प्रिय खाधिया, जीअं मुझे महबूब जे ग़ुलामन खाधिया, पेट पंहिंजो भरी सवाब मुफ्त में मिली वियो। उञ लगी पानी पीअणो त जिस्म जी फितरी ज़रूरत आहे, पानी पीअणो त आहे। लेकिन जॾहिं गिलास हथ में आयो रुगी दिल में ख्याल आयो, रुगी दिल में ख्याल आयो ऐं पानी त पियां थो पर पानी वेही पियां छो त मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे। केर थो चवे त दीन ॾुखियो आहे। ओ मुसलमानो तव्हां सां पंहिंजे लाइ पाण ॾुखियायूं पैदा कयूं आहिनि। मां तव्हां खां नंढड़ो हिकिड़ो ख़ासि करे नौजवाननि खां न्यू जनरेशन जेके साइंस और टेक्नोलॉजी सां घणी दिलचस्पी रखनि था, मां उन्हनि खां सवाल थो कयां ॿुधायो दुनिया जी उहा कहिड़ी कंपनी आहे जेका पंहिंजे प्रोडक्शन जे लाइ मामलात पैदा करे। छा करे हुंडा कंपनी हुंडा जे गाॾियुनि जे लाइ अहिड़ियूं शयूं पैदा कयूं जेके उन्हनि खे बर्बाद कनि। ॻाल्हायो कॾहिं बि न। हुंडा कंपनी हुंडा पंहिंजे गाॾियुनि जे लाइ मुंहिंजा दोस्त उहे शयूं पैदा कंदा, उहे शयूं ठाहींदा जेके उन्हनि जी उमिरि वधाइनि, जेके उन्हनि में निखार आणीनि, जेके दुनिया में उन्हनि खे मक़बूल कनि। अहिड़े नमूने सां जेके बि मां नंढड़ो हिकिड़ो मिसाल वरितो मुंहिंजा दोस्तो, हर दुनिया जी कंपनी इंसान जी बनायल पंहिंजी शइ खे इज़त वारो कंदी आहे, पंहिंजी शइ खे मान वारो कंदी आहे, पंहिंजी शइ खे मक़ाम वारो कंदी आहे। जॾहिं बेवफ़ा इंसान जी सम्झ ऐं अकुल इहो आहे त पंहिंजे तख़लीक़ खे पाण सां सलाहियल शइ खे पंहिंजे निस्बत खे सुहिणो कयां त दुनिया चवे त वाह जो फलाणे जो ढगो सुहिणो आहे, वाह जी फलाणे जी ओताक सुहिणी आहे, वाह जो फलाणे जो वण सुहिणो आहे। छो हू सम्झे थो त इन जी तारीफ़ मुंहिंजी तारीफ़ आहे। पोइ मुस्लमान मूंखे ॿुधा हे दीन कंहिंजो आहे? चओ मुंहिंजे रब जो। इंसान कंहिंजो आहे? मुंहिंजे रब जो आहे। पोइ छा मुंहिंजो ख़ुदा पंहिंजे इंसान जे लाइ अहिड़ो दीन मोकिलींदो जेको दीन ॾुखियो हुजे? हरगिज़ न। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा दीन जी अमली सूरत जो नालो अपनाए त सही मुझे मदीने जे घोट
वट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जो रुगी ख्याल करण तुझो कमा मलाइकन जो नेकिन जा अंबार लिखण हिन किरामन कातिबीन जो कमा सुमणो आहे निंड करणी आहे सुमणो त ज़रूर आहे जॾहिं बिस्तरे ते लेटियो रुगी दिल में ख्याल करणो आहे छो न सॼे पासे लेटां सुमणो त आहे छो न सॼे पासे लेटां मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत रुगी नियत करे सॼे पासे लेटे निंड त तोखे मुफ़्त में मिली वई सॼी राति फ़रिश्तनि सवाबनि सां तुंहिंजा दफ़्तर भरे छॾिया ॿुधायो कॾहिं ईअं कयो थिए त पाणी वहण जे लाइ ॿुधाए को हारी मां पाणी छॾे ॿनीअ में अचे घर सुम्ही थो पा सुबुह जो मुंहिंजा ज़मीन भरिजी वेंदी ईअं थींदो आहे दुनिया जे हर कम में वधि तकलीफ़ आहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे हर सुन्नत में सहूलत आहे रुगी ईमान वारा पंहिंजे दिलि जो रुख़ यार ॾे कर त सही ओ मुझा दोस्त अजीजो मुझे सुने करीम रब पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसना मुझे महबूब मुस्तफ़ा करीम जी मुकम्मिल जिंदगी अमल जो बेहतरीन नमूनो आहे लेकिन अॻियों हिस्सो आयत जो मुंहिंजा दोस्त अक्सर तकरीरुन में कोन आंदो वेंदो आहे अल्लाह जे ज़ात उन जे लाइ शर्त कहिड़ा लॻाया छो त अल्लाह जे ज़ात अनकंडीशनल कोन बनायो आहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे किरदार खे अल्लाह जे ज़ात कंडीशनल बनायो आहे करीम रब फरमायो आहे जेकॾहिं हे शर्त पूरा कंदे दुनिया जो भी दस्तूर आहे पाकिस्तान जो कानून भी मशहूर आहे 18 साल पूरा थींदई त शनाख्ती कार्ड भी ठहंदई ॿ खुटंदई नादरा वारा मोटाए छॾींदई बाबा शर्त 18 साल पूरा थियनि हे सर्टिफिकेट हूंदी त थींदी न त मोटाए छॾींदे दुनिया जो कानून किथां आयो आहे चो त दुनिया जो कानून भी मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे ज़ात वठो ई आयो आहे ॿियो किथां आयो आहे ख़ुदावंद क़ुद्दूस काइनात जे ज़र्रे ज़र्रे खे कानून कुदरत अता फरमायो आहे पंहिंजे महबूब जे ग़ुलामनि खे मुंहिंजे रब पंहिंजे महबूब जी हयाती सॼी कानून करे ॾेई छॾियो आहे अल्लाह शर्त कहिड़ो लॻायो त मुंहिंजे महबूब जी ज़िंदगी हयात तय्यब मुकम्मिल अमल जो नमूनो आहे थोरो अल्लाह से का सवाल था कयूं ओ मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा सुहिणा करीम रब तुझे महबूब त इंसानी सूरत में आयो आहे इंसान में कमज़ोरी बि हूंदी आहे इंसान में कमी कोताही बि हूंदी आहे हे जुमला गौर सां ॿुधिजो उहे जुमला पियो चवां जेके आम थ्योरीज़ में नौजवाननि खे ॿुधाया वेंदा आहिनि उहो कहिड़ो इंसान आहे जंहिंमें कमी कोताही न आहे इहे जुमला ॿुधाया वेंदा आहिनि अचो त रब्बे ज़ुल जलाल खां सवाल था कयूं ओ मुंहिंजा सुहिणा करीम रब एतिरो त खोले खोले ॿुधा तुंहिंजे महबूब जे ज़िंदगीअ जे कहिड़े हिसे खे लबैक चओ कहिड़े हिसे खे छॾे ॾियो कहिड़े हिसे में असांजी भलाई आहे कहिड़े हिसे में असांजी तकलीफ़ आहे मुंहिंजे करीम रब खोले ऐलान करे छॾियो क़ुरान करीम जा हाफ़िज़ मौजूद आहिनि अल्लाह फरमायो वमा आताकुमुर रसूल फखुज़ू मुझे करीम रब फरमायो वमा आताकुमुर रसूल फखुज़ूहु ओ दुनिया वारो मुझो सुहिणो महबूब मुस्तफ़ा जेकी ॾींदो वञे उहो वठंदा वञो करीम रब कोन फरमायो ही वठो ही न वठो आयत जो हिस्सो वमा नहाकुम अन्हु फंतहु याद रखी छॾियो जंहिं बि ॻाल्हि खां मुंहिंजो महबूब रोके छॾेव रुकिजी वञो महबूब जेको ॾेव उहो ॻाल्हायो
हाय 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 ॾाढा ॾुखिया आहियो छो नथा ॻाल्हायो सम्झ में नथो अचे मुस्लमानो ओ नौजवानो अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु कुरान करीम जी तिलावत पिया कन सुनो अबू बकर सिद्दीक आहिस्ते आहिस्ते कुरान पे पढ़े मुझे आका पूछो अबू बकर जी मुझा दिल पर आहिस्ते आहिस्ते कुरान तो पढ़ी दिल पर इन करे त जी कंहिंजी निंड न फिटे कंहिंजो आराम में खलल न पवे हबीब अॻिते अमीर उमर वॾे आवाज़ में कुरान पढ़ी रहियो आहे उमर जी मुझा दिल पर आवाज़ वदे में कुरान पियो पढ़ी हबीब इन करे जो मुझे महबूब फरमायो जिते जिते कुरान जो आवाज पुजंदो आ शैतान परे भजी वेंदो आ रब जो कुरान त हली रहियो आहे यकीनन शैतान त मौजूद न आहे पोइ तव्हां में सुस्ती छो आहे खणी ईअं चवंदो असां सिंधी माण्हू थोरा सबा जहिड़ा सियाणा आहियूं से पाणी जॾहिं पी वेंदो आहे त नेगालो त हलंदो आहे न जो शैतान त भॼी वियो पर थोरो नेगाल रहियल आहे इंशाअल्लाह ताला तमामु जल्दी हो नेगाल बि ख़तम थी वेंदो इंशाअल्लाह ताला मुंहिंजा दोस्तो छो त अल्लाह जे पाक कुरान जी इहा क्वालिटी आहे अल्लाह जे कुरान जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहा अज़मत आहे अल्लाह जे कुरान जो इहो शान आहे जो रब्बे ज़ुल जलाल फरमायो हिकिड़ो शर्त अल्लाह ॾिनो अल्लाह फरमायो व इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिउ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून मुझे सुने करीम रब फरमायो जॾहिं मां अल्लाह जो सुहिणो क़ुरान करीम पढ़ियो वञे तव्हां पंहिंजे आवाज़नि खे बंदि कयो त तव्हांजे मथां रहम कयो वञे यानी अल्लाह जे कुरान करीम के खामोश थी करे ॿुधण ओ मुंहिंजा दोस्त जॾहिं कुरान करीम जी तिलावत पूरी थिए सुबहान अल्लाह चवण मुंहिंजे ख़ुदा खे बि वणंदो आहे त मुंहिंजे मदीने वारे मीर खे बि वणंदो आहे इहो अॼु जो सुभान अल्लाह केतिरो तुझे कम जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ो अल्लाह जो सालिह बानो कंहिं मुक़ाम खां गुज़र कंदो आहे उन मुक़ाम जे अंदरि क़ब्र में कुरान करीम जे तिलावत जो आवाज़ ईंदो आहे उहो अल्लाह जो बानड़ो बीही रहंदो आहे क़ब्र जे मथां कुरान करीम जे तिलावत जो आवाज़ ॿुधंदो आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आवाज़ ॿुधी ॿुधी जॾहिं क़ब्र वारो कुरान करीम जी तिलावत पूरी कंदो आहे क़ब्र जे मथां बीठल चवंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जॾहिं मुंहिंजा दोस्त अॻिते वधंदो आहे आवाज़ ईंदो आहे ओ वञण वारा इन सुभान अल्लाह जो आवाज़ कुरान पढ़ियो आहे इन जो सवाब तोखे थो ॾियां पुछण वारो पुछंदो आहे ओ आवाज़ ॾियण वारा ही अजीब सौदो कीअं पियो करी चवंदो आहे तो अण ॾिठे ईमान आंदो आहे मां त ॾिसी वासी सभु कुझु करे रहियो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जा लख एहसान मन रब जा एहसान मुझे करीम रब जे ज़ात तो असांखे अण ॾिठो पंहिंजे दिल भर ते ईमान नसीब फरमायो आहे हिन दुनिया जी हिक हिक घड़ी हिक हिक लम्हो ओ मुंहिंजा दोस्त जॾहिं अखियूं ॿूटींदासीं त ख़बर पवंदी त सॼी राति कीअं गुज़ारींदा हुआसीं ऐं चंद लम्हा मोहम्मद उस्मान ओठे पुट जे शादीअ में महबूब बजे खुदा मन के घुरायो उन्हनि कुरान ॿुधायो जॾहिं हिन महिल जो अजर मिलंदो पोइ दाह करे चवंदासीं मौला वरी मोटा तुंहिंजे ज़ात जो कसम था खणो त सॼी ज़िंदगी रुॻी अहिड़ियुनि महफ़िलुनि में गुज़ारींदासीं पर मुंहिंजा दोस्त वियल वक़्तु वापसि वरी ॻाल्हायो ॻाल्हायो वियल वापसि वक़्तु वरी
कदे भी को नहीं दुआ गुजरा हुआ जमाना आता नहीं दोबारा फिर हाफिज खुदा तुम्हारा ओ नौजवान ओ मुझा नौजवान ओ मुझा प्यारा दोस्त नौजवान गौर कर हिकड़ो सेकंड ओनली 1 सेकंड हिकड़ो सेकंड जेको गुजरी चुको उनके वापस करण जे ला रूए जमीन के कुर्बान करे छॾ दुनिया जा साइंसदान कदो कर मुझा दोस्त टेक्नोलॉजी जा माहिर कदो कर रूए जमीन जा इंसान कर थी पवन हिकड़ो गुजरल सेकंड वापस करण चाहिन हर किस न थींदो जने हिकड़ो सेकंड गुजरल वापस न थो थे तू असा पाण ने निहारे जिंदगी जो केतरो हिस्सो गुजारे छॾियो जिंदगी गुजरल वापस गला गला वापस नथी थी सके लेकिन मरण का पहरी जेका तौबा मुझो अल्लाह उनके नसीब कंदो आ जेके निगाहे मुस्तफा जी मेहरबानी थींदी आ मां अर्ज कयो सागी जगह ते पहुंचंदो टुकंदो न वींदो अल्लाह फरमायो मुझे महबूब जी जिंदगी अमलन जो बेहतरीन नमूनो मगर कहजे लाए हाफिज साहब मगर कहजे ला रब्बे काबा फरमायो लिमन का न यरजुल्लाह नमूनो ता आहे मगर कहजे ला जे दिल में पाजे खुदा सा मिलण जी तड़प मौजूद आहे सोच नौजवान मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी सखावत गैरन हासिल कया मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो अफो दरगुजर गैरन हासिल कया मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो एहसास गैरन हासिल कया जेके नान मुस्लिमान उन्हनि निहार केतरो हिकमे के माफ करे था छलीन केतरो हिकमे में सापे सब्र जो मुजाहिरो था कन केतरा खैर जा कम था कन सब कुछ कन था मगर यार बियो त सब कुछ कन था रुके मुझे महबूब सा वो नीह जो ना तो कौन था गंडीन रब तो चवे यो जेकी कुछ तवा कयो इन जो बदलो दुनिया में नी दो माव उन बका कयामत जे दिहाड़े मां रब उनन के दी दुसे उनन जूने क्यों है तेरे हुजन या है तेरे पर जन जो ना तो मुझे प्रिय सा गठला मां अल्लाह जो नेमतो उनन जे ला कुशादियो थी दियो लतीफ सरकार जो शहर पढ़ा तो सोने लतीफ छा फरमायो मदी रखी मन में मदी रखी मन में अदार धारोड़ा जन तन जो सराफन दुको दाखिल न कयो मदी कड़ी रखियो थोड़ो सोच पर अगो शहर वरी बुधाए मुझे सुने लतीफ सरकार भिटते वेही चयो मोहब्बत रखी मन में मोहब्बत रखी मन में मोहब्बत रखी मन में रंधा रोड़ा जन यार तन जो सराफन अण तोड़ोई अघायो इहा मोहब्बत चाहे इहा मदी चाहे ओ मुझा दोस्त अजीज मोहब्बत नालो निस्बत मुस्तफा जो मदी नालो अदावत मुस्तफा जो लफ्ज़ ते ॻाल्हाईंदो हला पोइ जेके 2-3 मिंट ॻाल्हायां अञा घड़ी कोन थो सा घड़ी खण खां पोइ ॾिसंदुमि ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मोहब्बत नालो मुंहिंजे आका जे निस्बत जो अदावत नालो मुंहिंजे मदी नालो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे अदावत जो तूं चवंदे कीअं मां वरी अल्लाह जो क़ुरान पढ़ी दलील ॿुधाईंदो मैं छो त सजण से जो ग़ुलाम आहियां लतीफ़ सरकार जो बैत भी पढ़ंदो हां गॾु रब जो कुरान भी पढ़ंदो हां
तो लती सरकार फरमा छे हो जे तो बैत भाइया जे तो बैत भाइया से आयत आई नियो मन लाई पिरसल ओ लगी तुझी तार आजन खे दुनिया में ओह दीवाना लगी तुझी तार आजन खे दुनिया में ओह दीवाना असहाबी पहलो नंबर मुझे दिल भर जा थई मस्ताना लगी तुझी तार आजन खे ओ यूसुफ ले यार हुई हिकड़ी जुलेखा दीवानी यूसुफ ले यार हुई हिकड़ी जुलेखा दीवानी है मुल्क सजो महबूब लाए मलाए कभी मस्ताना लगी तुझी तार आजन खे महबूब जे मोहब्बत का सवा मुझा दोस्त भी बाटे काने का रब्बे जुल जलाल पाक कलाम जे अंदर कुरान करीम में फरमायो इन्न शैतान कान लिल इंसान अदुव्वम मुबीना बेखबर छो थो चवी सुभान अल्लाह हाणे बेखबर फायदो नजर अचे थो चो फायदो न रुगी नजर थो अचे पर कनेक्शन जो यार सा मिली वयो आ कौन कहता है कि वो रहते हैं मदीने में अरे गलत कहते हैं मेरे आका तो रहते हैं आशिकों के सीने में महबूब पंहिंजे गुलामन सां गदा ओहो आशिकी केड़ो जेको चवे त महबूब मूसा ना है ईमानदारी बुधाजा बहराड़ी जो माहौल आ कच्चे जो इलाको आ अचानक रात जो वेठो आ पंहिंजे बिस्तरे ते दिल में दोस्त जी याद आई थई बस रुगी याद आई ओदा दोस्त जी फोन आई झटकी यार खुदा जो कसम हींअर तोखे दिल में याद पे कयो हो चवंदो था तो दिल में याद कयो त मूं फोन कई ओ यार जेकर दुनिया जो दोस्त दिल में याद कर उन जो कनेक्शन बाहर तो थे तो मदीने वाले के याद कर दे तो कनेक्शन बाहर तो थी करे त ॾिसना नीहु लाए ॾिस त सही न पेच पाए त सही न मुंहिंजा दोस्त बाक़ी सॼी उमिरि जेकॾहिं पन जा काना खाई चवंदे हैं रसो ई कान्हे सका मिठो ई कोन्हे को यार तूं पन जे काननि खे छॾ थोरो कंहिं रोड ते पहुची कमद जो गनो खा त ख़बर पवई त पन जो कानो छा थींदो आहे कमद जो गनो थींदो अजीज दोस्तों हर ईंदड़ दौर मुझे मुस्तफा जिला निरालो रब्बे जुल जलाल जो वायदो केड़ो पाजे महबूब सा वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला रब्बे जुल जलाल जो सुनो कुरान करीम के भेरो तो दे खबर पवई मुझे रब वायदो कयो महबूबा महबूबा जी मुझा करीम रब ये जेके चवन था त तुझो रब तो खा रुसी वयो वा वदुहा दिल बर मां रब के तुझे न चमकंदड़ चेहरे जो कसम इज़ा सजा हबीब तुझे इन जुल्फन जो कसम मा वद्दअक रब्बुक वमा कला तुझे परवरदिगार कदे भी तोखे कोन छडियो कदे भी कोन छडी दो मगर हबीबा तुझो रब वायदो थो करे वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला
मुझा महबूब तुझे रब वाहिदो कयो हर ईंदड़ वक्त तुझे ला शान वारो हुंदो मान वारो हुंदो ओ मुझा दोस्त बाकी दलील तो फिलहाल छॾियूं था वक्त गुज़रे पियो लेकिन तुझे हथ में जेका हिकड़ी मोबाइल आ मारुगी इनखे यादो रखी करे मुख्तसर इंतहाई शॉर्ट कट हिकड़ो जुमलो ॻाल्हाईंदुमि नौजवानो समझण जी कोशिश कयो तो तुझे आदो मुझा दोस्त अजीज हिकड़ो अहिड़ो सेट मौजूद आ मुझा दोस्त जंहिंमें नेट जो कनेक्शन मौजूद आ वेठो तू पंहिंजे घर में आ बिस्तरे में आरामी आ चईन पंजन तालन जे अंदर लगो सुतो पियो आ ओ मुझा दोस्त अजीज तुझो अबो या चाचो हिन वक्त मदीने में काथे आ गाला काथे आ मदीने में आ मदीनो तो मदीनो मदीनो गाला आण मौला ओहा घड़ी आण मदीने वञण जी हो सिक लगी थमे यार जी सोने मिठे मने ठार जी आण मौला ओहा घड़ी आण मदीने वञण जी आण मौला ओहा घड़ी आण मदीने वञण जी हो सिक लगी थमे यार जी सोने मदीने जे पार जी आण मौला घड़ी आण मदीने वञण जी आण मौला उहा घड़ी आण मदीने वञण जी छो त वह मदीनो पाक अल्लाह बाबा मदीनो पाकवा पाक संतन जी खाकिया हक झे हो बेकार जी हक झे हो बेकार जी आण मौला उहा घड़ी आण मदीने वञण जी ओ मुझा दोस्त अजीज मुझे महबूब मदीने वाले शहनशाह जा परवानो अल्लाह जी ज़ात पांजे प्रिय सां वादो कयो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला हबीब तुझे ला हर ईंदड़ खड़ी मां रब शान वारी बनाईंदुम गौर कयो मुझा दोस्तो टच स्क्रीन नौजवान जे हथ में आ मुझा दोस्त अजीज कमरे में अंदर वेठो आ दरवाजा बंद लगा पिया आहिनि एसी हली रही आ नौजवान खे अणमुदाइतो सी वठी वियो आ ब्लैंकेट मथो लगो पियो आ अचानक दिल में ख्याल आयो भला थोड़ो मुझा दोस्त चवे तो त ईमो खे त ऑन करे ॾिसां या भला व्हाट्सएप त खोले ॾिसां अचानक जो ॾिठई नंबर मिलाई ॾिठई हा यार बाबो ऑनलाइन लगो पियो आ वेठो त मदीने में आ पर ऑनलाइन लगो पियो आ मोबाइल घर में वेठो आ इए खणी जो बटन दबाए ईमो ते ठका जो कराई बाबे चयो अस्सलाम वालेकुम बच्चे चयो बाबा वालेकुम सलाम बाबा काथे है बच्चा मां त हींअर रियासुल जन्नत में नफिल पियो पढ़ा ओ मुझा दिल भरा बाबा मां त करमपुर शहर में वेठो हां ओ मुझा बाबा रियासुल जन्नत जो दीदार त करा वेठो त नौजवान कमरे में आ अबो मदीने में वेठो आ सारे महल जो दरमियान में फासलो आ मुझा दोस्त उन मोबाइल के दरमियान में निहार तार भी लगल काने का कुछ भी लगल कोने को अबे उते ही मोबाइल कया ए चवे तो अम्मा वारो कर हलिया बाबो रियासुल जन्नत में नफल पे तो पड़े चाचो नफल पे तो पड़े सरकार जे मस्जिद नबवी जो दीदार कर मां तो खा तो पूछा करमपुर में ही करे तो जो बाबो तोखे मदीने में मस्जिद नबवी जा दीदार कराए सके थो तो मुझो आका भी पांजे गुलामन के घर बैठे दीदार ये मोबाइल क्या चाहिए जवाब दे साइंसदान जे साइंस जो कमाल एक साइंसदान जे पर हिकड़ी गाल भाऊ
महबूब जी भी सच्ची आहे मोबाइल त आहे पर जे हुन में नेट जो कनेक्शन न हूंदो त वाक़ई को दीदार किथां थींदा दीदार त कोन थींदो साईं दीदार तॾहिं थींदो जॾहिं नेट जो कनेक्शन मौजूद हुजे ऐं जंहिंजो दीदार करणो थो चाहे उन जो नंबर भी हुजे ॼाण सुञाण भी काल करी वियो खणे त सही न छो त काल करण वारो त कंदो पर खणण वारे जी त मर्ज़ी आहे न आशिक़ तव्हां करे महबूब क़बूल करे जिते भी वेठो आहे उहो उते वेठो दिल भर जा दीदार करे दुनिया जे साइंसदान जे कुछ शर्तन साम्हूं जा दोस्त अज़ीज़ घर वेठे मदीने तैयबा जा दीदार करे सघी थो त मुंहिंजा दोस्त हे दुनिया जे साइंस जा उसूल तो वटि मोबाइल जो हुजणु ज़रूरी उन में कनेक्शन नेट जो हुजणु ज़रूरी उन में सिम जो हुजणु ज़रूरी ऐं गॾो गॾु उन सिम जो कनेक्शन वरी कंहिं टावर सां हुजणु ज़रूरी ऐं टावर बि उहो जंहिंजी पाकिस्तान जे हुकूमत खां परमिशन मिलियल हुजे ईअं न हुजे त तूं वेठो करमपुर में आहे पर सिम उहा हाणे जेका अफगानिस्तान जी आहे पोइ जो हणंदे त रुॻी ऊंदहि लॻी पई हूंदी सिम उहा लॻल हुजे जेका उन मुल्क जे उन वतन जे हुकूमत जी रजिस्टर्ड हुजे यानी इहा सिम कहिड़ी आहे इहा मोबाइल कहिड़ी आहे इहो मोबाइल तुंहिंजो ई जिस्म मोबाइल भले 500 रुपए जी मोबाइल हुजे नोकिया जी सादे में सादी पर जे सिम हुन में कनेक्शन वारी आहे त नंबर मिलाए बस करे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कनेक्शन बहाल आहे पर जेकॾहिं मुंहिंजा दोस्त ब्लैकबेरी तो वटि सेट आहे पर जेकर उन में सिम तो वटि अफगानिस्तान जी या इंडिया जी थियल आहे सॼो ॾींहुं वेठो नंबर मिलाए कनेक्शन हूंदो ई कोन जवाब मिलंदो कुझु बि कोन छो त सिग्नल ईंदा ई कोन सिग्नल उनखे मिलंदा आहिनि जंहिंजो टावर सां कनेक्शन गॾियल हूंदो आहे मदीने वारा सिग्नल उनखे मिलंदा जेको महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी पीरनि जे पीर सां कनेक्शन मिलाईंदो आहे उनखे सिग्नल मदीने जो ऐं सुहिणे अब्दुल कादिर जीलानी सां वरी कनेक्शन उनजो मिलंदो आहे जेको उनजे ग़ुलामनि सां पंहिंजो कनेक्शन मिलाईंदो आहे मुंहिंजा दोस्त सिलसिलो इन करे असांजो कमाल